बगदाद में जो पहुतो त इत्तेफाक अहिड़ो थियो जो हिन जे पहुचण खां पहिरियां सैयदना गौसे आज़म जो विसाल मुबारक थी अब हेॾे निहारी विधी मां तव्हां सां थो ॻाल्हायां हेॾे निहारी सुभाणे अल्लाह पर मुरीद से पक्को हो इरादो पक्को हो आयो मज़ार वटि बीही जैसे परे खां पंधु करे आयो त मुरीद थो थियां अवां विसाल फरमाए वियो और मुंहिंजो बि वाइदो आहे आस्तानो कोन छॾींदुसि न को मज़ार जी जाइ ॿाहिरि अचो महिरबानी फरमाए मुरीद कयो त पोइ वापसि वञे छो त वंड मिले दरवाज़े वॾे तां खाली वञो कीअं तुंहिंजे तॾे तां अॼु मां खाली वञा त उमेद करे आयुसि माण्हू छा चवंदा त भई पर गौस आज़म जो मुरीद कोन थी आहे वंडो मिले दरवाज़े वॾे तां खाली वञो कीअं तुंहिंजे तॾे तां वाग जा वर्तावा ही सब परतावा नंढड़ा वडड़ा कुल सगीर कबीरा तालिब मोम जो मुर्शिद तो हिन जो चवणो गौसे आज़म मज़ार मुबारक खुली फज़ारल गौसुल आज़म मिन मरक़दिही सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे मज़ार मुबारक मां ॿाहिरि निकिरी आया हिनखे फरमाईंदा हथ ॾे हथ मुरीद ॾिनो मुरीद बि कयो खिलाफत बि ॾिनो विलायत बि ॾिनो फरमायो हाणे मुरीद बि आहियां पीर बि आहियां वञी इजाज़त वञी कर ॿियनि ॿियनि खे मुरीद मुरीद ताए पर मां तोखे पीर बनाए छॾियो हाणे ॿियनि खे वञी मुरीद कजां मौज गौसे आज़म मदार मुबारक विया हिनखे मुरीदी बि मिली खिलाफ़त मिली सभु कुझु मिली मुंहिंजा साईं मां अर्ज़ु इहो कयो मुमकिन आहे कोई माण्हू सुभाणे उथी चवे ईअं वरी कीअं थींदो हज़रत गौसे आज़म मदार मां कीअं निकिरी आया फ़क़ीर जे लाइ हाणे ॿिया जो दलील ॾियां उन में वेठा हुआ बीरती फूटी हलनि तंहिंजे करे मां सिधी ॻाल्हि थो कयां सुभाणे अल्लाह चओ ज़ोर सां ॾाढा सुभाणे अल्लाह अशरफ अली थानवी देवबंद जो हकीमुल उम्मत आहे वो चवंदा आहिनि असां बीमार असांजो हकीम आहे अशरफ अली थानवी हाणे तव्हां बीमारनि जो जेको हकीम आहे मां हुनजो हवालो थो ॾियां अशरफ अली थानवी लिखियो आहे जे तो मुंहिंजो ॾाॾे खे कयो क़त्ल कयो मरी वियो पोइ उनखे कब्रिस्तान में कयो दफ़न रोज़ानो राति जो मुंहिंजो ॾाॾो क़ब्र मां उथी मिठाईअ जो दॿो खणी पंहिंजे घर ईंदो अब जंहिं वटि मुंहिंजी ॻाल्हि पती उहो सुभाणे अल्लाह ज़ोर सां वॾे आवाज़ सां सुभाणे अब थानवीअ जो ॾाॾो निकिरे क़ब्र मां महबूब सुभाणे नथो अची सघे ज़ोर सां सुभाणे अल्लाह अल्लाह पंहिंजे वलियुनि खे करामत ॾींदो आहे जो सुभाणे हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद अल-फैसानी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे जॾहिं क़ैद रखियो वियो हो तमामु मोटी जेल जी दीवार हुई जुमे जो ॾींहुं हो अज़ानूं अची चुको हो पाण अंदर आहे जो नज़र खणी फरमाए त जेल जी दीवार हीअं खुली पई हुअसि हज़रत मुजद्दिद अल-फैसानी ॿार जे जुमे जी नमाज़ अदा फरमाए ज़ोर सां सुभाणे अल्लाह जो तव्हां यको सभी मुकरर खां ॿुधी आहे मां बि ॿुधाए छॾियां हज़रत क़िबला पीर इब्राहिम जान सरहंदी सब जो रहमतुल्लाह अलैह अल्लाह दा कामिल वली 93 में मूं दस्तार कई आहे दरगाह शरीफ पीर ॻोठ ते 1993 में मुंहिंजी दस्तार थी ऐं उन दस्तार में पाण आया हा अल्लाह जो शुक्र आहे त सभ खां पहिरियों वर मूंखे जॾहिं मां इल्म जी दस्तार ॿधी पहिरियां ॾियण वारा हज़रत क़िबला साईं इब्राहिम जान सरहंदी ज़ोर सां सुभाणे अल्लाह जो जेकॾहिं कहिड़ो बकवास कंदो मां त ईअं चवां थो त जेकॾहिं सिज जे तरफ़ को मुंहुं करे थुक उछलाइण जी कोशिशि कंदो त सिज ते त कान वेंदी पंहिंजे पुठ में ज़रूरु हुनखे लॻंदो जेको हुन चयो आहे सभु हुनजे पुठ में हुन खबीस में लॻंदो अलाह वलियनि जे शान खे वधाए
जोरा सावरी आवाज़ सुभान अल्लाह चो मां अर्ज़ पे करे त थानवी चे तो मुझे डाडो बाहर पे निकरे रोजानो पंहिंजे घर वारनि खे चईंदा ॻाल्हि कंहिंखे न ॿुधाइजो रोज़ानो ईंदुसि मिठाईअ जो दॿो बि खणी ईंदो हेॾे निहारियो हिन वक़्त में त शहर कुझु देरि सां बंदि थियनि था पर पुराणे ज़माने में शहर ॻोठ जल्दी बंदि थी वेंदा दुकान सभु को माण्हू पंहिंजे घर जो वेंदो सुबुह जो सवेर जे दुकान खोलींदा हाणे ॻाल्हि पुराणे ज़माने जी दुकान भी बंद थानवी डालो या मिठाई डबो किथां खणी ॻाल्हि खे सम्झो हा न माना एॾा त चोर आहिनि जहिड़े त चोर पर न भागा मोह बि चोर लिखण महिल इहा बि ख़बर कान पियो त माण्हू सुभाणे एतिराज़ कंदा त तो वारो ॾाढो मिठाई जो डबो राति जो किथां ईंदो कब्रिस्तान में केड़ा दुकान खुलिया पिया या मार्केटू हुयो जो तोवारो ॾाढो मार्केट मां बि वठी अचे दुकान थींदा सवेर बंदि एतिरा हूंदा बि कोन मानो तोवारो ॾाढो एॾो होशियार हो ख़बर मां बि उथे शहर में बि वञे मिठाई जो दॿो बि कंहिंजो चोराए ज़ाहिरा दुकान बंदि वञी मोह खाट हणंदो हूंदो खाट हणी मिठाईअ जो दॿो खणंदो हूंदो हुनखे इहा बि ख़बर पवंदी हूंदी त हीअ दुकान मरण खां बाद में कहिड़ी ख़बर त मिठाईअ जो दुकान कहिड़ो सब्जीअ जो दुकान कहिड़ो गोश्त जो दुकान कहिड़ो माना मोह खां पोइ थानवीअ जे ॾाॾे जा हिसा एतिरा त तेज़ थी विया जो शहर में अचे मिठाईअ जे दुकान जी बि ख़बर पवे उनखे ज़ाहिरा खाट रहंदो हूंदो दुकान त बंदि हूंदा माना चोरी करे मिठाईअ जो दॿो खणे रोज़ानो पंहिंजे घर अचे पाण त चोरी करे पर घर वारनि खे बि चोरी कराए चोरी खाराए उहा चोरीअ जी मिठाई खाई थानवी जेको वॾो थियो हाणे उहो थियो साध असां थियासीं ग़लति इहा मिड़ई पटाइण जे लाइ हिकिड़े पासे त हुनजी करामत ठही ॿिए पासे ते पंहिंजे ॾाॾे खे पाण चोर कयूं जे थानवीअ जो ॾाॾो अची सघे थो त महबूब सुभाणे में अची सघे वरी आवाज़ आहे सुभाणे अल्लाह जो ज़ोर सां चओ सुभाणे अल्लाह याने वेठे पर तव्हां ॾिठा हूंदा वॾियूं वॾियूं कॉन्फ्रेंसूं असां एॾी कॉन्फ्रेंस कई आहे कम हिनखे कंहिं कोन भरियो असां भरियो सॼे मुल्क मां पिनाए हिलाए हिलाए माण्हू खे हणी आंदो हुजे माण्हू पंज गॾो गॾु बसि असां तव्हांखे बि सुञाणूं तव्हांजे वॾनि खे बि सुञाणूं अल्हम्दुलिल्लाह असांजो पीर पीराने पीर आहे जो सुभाणे अल्लाह दुनिया में गौस आज़म सजींदी आहे जेकर तव्हां सिलसिले आलिया नक्शबंदीअ में ॾिसो इन पूरे बरे सगीर जे अंदरि इमाम रब्बानी मुजद्दिद अल-फैसानी रज़ी अल्लाह तआला अन्हु जो फैज़ मुबारक अलीजो दोस्त मुस्लमान भाई अल्लाह वारनि जा आस्ताना जेके आबाद आहिनि उन जो करामतूं बि हक़ आहिनि सैयदना गौस आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु उन सां महिरबानी फरमाई पीराने पीर त सभिनी सां महिरबानी फरमाई यारी बारी जन्नतों जी कया रिज़्क़ में तनखे बरकत पया चो सुभान अल्लाह तव्हां बि वञी कयो आज़मायो इंशाअल्लाह बरकत थी वेंदो यारी बारी जन्नतों जी कया रिज़्क़ में तनखे बरकत पया पर हम जोड़ा आइंदा थींदा छोन अमीर तालब माम जो मुर्शिद तो दुनिया जा रबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ का वठंदा पीर फकीर तालिब माम जो मुर्शिद तू जो सुभान अल्लाह